अचो तो एक ॿियो गीत ॿुधूं था साईं तव्हां हींअर कहिड़ो गीत ॿुधाइणो आहे दरिया ख़ान सोलंकी जी शाइरी आहे जिनजा शुरूआती लफ़्ज़ आहिनि बीही दर ते ॿाहिरि निहारे ॾिस अची सारो शहर कठो थियो आहे तुंहिंजो आशिक़ तो पाण मारे ॾिस बीही दर ते ॿाहिरि निहारे ॾिस। वाह ज़बरदस्त मेरे उजड़न ते ते जशन कीता हो वही जशन मुबारक ढोल माही मेरी सुन के शिकायत हसदावी बगैरा दे तू कोल माही ही अर्ज बहूनी में कर सकदा तेरे अगू चपड़े चोल माही ही बहार दी पग तेरे पैरां उते जिवें दिला खई में रोल माही बीही दर ते बाहर निहारे दिस बीही दर ते बाहर निहारे दिस अची सारो शहर कठो थियो आहे सारो शहर कठो थियो तुंहिंजो आशिक़ थो पाण मारे ॾिसो है बीही दर ते ॿाहिरि निहारे ॾिस अची दर ते ॿाहिरि निहारे ॾिसो दिल पर जे दर ते दम दीद से तो दिल पर जे दर ते दम दीद से कई के दी वफा बेचारे ॾिसो है बीही दर ते ॿाहिरि निहारे बीही दर ते ॿाहिरि निहारे अची सारो शहर कठो थियो आहे अची सारो शहर कठो थियो तुंहिंजो आशिक़ थो पाण मारे ॾिसो है बीही दर ते ॿाहिरि निहारे
दरिया खान खे बचाए वञी दरिया खान खे बचाए वञी तोखे सोलंगी पयो पुकारे ॾिसो है बीही दर ते ॿाहिर निहारे ॾिस बीही दर ते ॿाहिर निहारे ॾिस अची सारो शहर कठो थियो आहे अची सारो शहर कठो थियो आहे तुंहिंजो आशिक थो पाण मारे ॾिसो है दोस्तों हम प्रोग्राम पुॼाणी ते आही तव्हां पंहिंजे होस्ट शाहिद नवाज़ खे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम या अली मदद।